डोपासी फाउंडेशन तरफां RHC यानी सिविल अस्पताल ॾेई में 2 नवंबर 2024 छंछर जे ॾींहुं सुबुह जो 9 बजे खां 2 बजे ताईं मुफ़्त कैंप लॻाई वेंदी। आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस ते छाती जा एक्सरे ऐं बलगम जीन एक्सपर्ट मुफ़्त कया वेंदा। जंहिं बि मरीज़ खे TB जी तशख़ीस थी उनखे मुफ़्त में दवाऊं फिराइम कयूं वेंदियूं। डिस्ट्रिक्ट बदीन DHO डॉक्टर अंजम सुमरो डॉक्टर साहिब खान खोसो, डिस्ट्रिक्ट TB कोऑर्डिनेटर डॉक्टर जफर, मेडिकल सुप्रिटेंडेंट RHCB ऐं डॉक्टर सलाह खोसो ऐं संदसि टीम जे तरफ़ां ऐं बाक़ाइदगी सां कैंप लॻाई वेंदी। सभिनी शहरनि ऐं ॻोठाणनि खे इतलाह थो कजे त जेके इन्हनि मर्ज़नि में मुब्तला आहिनि उहे मुफ़्त में चकास कराए सघनि था ऐं दवाऊं फिराइम कयूं वेंदियूं। उन मौक़े ते सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोडक्शन बदीन NGOs जे मरकज़ी सदर अली गुलाम खोसो सां DHO बदीन जे नुमाइंदे ऑफिस ते मुलाक़ात पिणु कई आहे, जंहिं ते अली गुलाम खोसो यकीन ॾियारियो त असांजी टीम भरपूर साथ ॾींदी। रिपोर्ट मुश्तबा खोसो, ॾेई शहर।